अली जो दरवाज़ो आहे, ॻाल्हि चिटी लॻी पई अथव। हाशमी सरदार जे दर खां सवाइ इल्मु तव्हांखे न मिले। ही दुनियावी इल्मु कई प्रोफेसर साहिबान ते स्टेज ते वेठा आहिनि, कई यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द हेठि वेठा आहिनि। इहे सभु हिकिड़ो इहो जेको इल्मु आहे, इहो ज़ाहिरी इल्मु आहे, इहो हिकिड़ो रूट आहे अलाह साईं ठाहियो आहे, जंहिंजे वसीले ते मां दुनिया हासिल करे सघूं था। पर असल इल्मु जेको इंसानी दर्स ॾे, जेको मोहबत दर्स ॾे, जेको रूह खे परवान चढ़ाए, जेको रूह खे उहा सुकून मुयसर करे, उहो इल्मु मिलंदो किथां? उहो मिलंदो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार मां। ऐं उहो इल्मु कंहिं वाणी जे हथ सां न मिलंदो। उन दर ते वसाइल आहे को सेठ, को ज़मींदार, को वॾो सरदार या को MLA MPA तव्हांखे पुॼाए न सघंदा। उते तव्हांखे केरु पुॼाईंदो? उते उन महबूबनि जा दादला, उन महबूबनि जा दादला, उहे अलाह जो वलियुल्लाह जिन तव्हां ख़िदमतूं कंदा, उहे तव्हांखे मोहम्मद करीम दर पास कराए छॾींदा। जे भाई जोगी थिया त तमामु